रिपोर्ट कामरान अली संदीलो। 2 ॾींहं अॻु मोरो थाणे जे ॻोठ अब्दुल गफूर बुघियो में समाप्ती तकरार तां गोलियूं हणी क़तल थियल मुख्तार अली बुघियो ऐं फियाज़ अली बुघियो जे वारसनि मर्द औरतुनि सां गॾिजी मोरो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त वार्ड वेंदड़ असांजे नौजवाननि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। मोरो पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो, जॾहिं त जवाबदार बाअसर हुजण करे पुलिस जवाबदारनि जी धुर बणियल आहे, जॾहिं त नौजवाननि खे कब्रिस्तान में दफ़न करण बाद जवाबदार धुर पारां असांखे कब्रिस्तान न पिणु वञणु नथो ॾिनो वञे, अहिड़ी शिकायत हद जे थाणे मोरो पुलिस खे कई वई आहे, मगर असांजो को बि दादरसी करण वारो नाहे। मुतासिर धुर पारां मुतालबो कयो वियो आहे त मोरो थाणे ते मुक़रर SHO अली अकबर खोखर खे बदिली करे ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे त जीअं असांजे ॿिनि क़त्लनि में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थी सघनि ऐं असां सां इंसाफ़ थी सघे।